अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दिल्ली टीवी न्यूज़ में भली का और यहाँ मारवी थे सबका पेरी शाम कना से हेडलाइंस। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल लेब में मुकर्रर बदलन ते फौरी पाबंदी लागू करे छॾी। नैब पारां जारी कयल पधरनामे में ॼाणा वियो आहे त जेकी बि बदलियूं ऐं मुकर्ररियूं गुज़िरियल कुझु अरसे में थियूं आहिनि उन्हनि ते बि अमल रोकियो वियो आहे। पधरनामे मूजिबि नैब चेयरमैन हिदायत कई आहे त नैब हेडक्वार्टर्स में समूरा ब्यूरो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते जीअं जो तीअं अमल कनि। जांच इदारनि में मुकर्ररियूं ऐं बदलियूं शफ़ाफ़ आहिनि, अदालत में जवाब ॾिनासीं। सुद समाज जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त काबीना रूल्स ऑफ बिज़नेस तहत फ़ैसिला कया आहिनि। पाबंदी जे फ़ैसिले जो जवाब सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। सिंध में पानी की खोड़ 47 सैकड़ों बरकरार। सिंध के हिस्से जो 21,000 क्यूसेक पानी पंजाब ली केनालन ज़रिए खण लगो। गुडो ऐं सखर विरासत पानी की सतह में बाद बावजूद बंद थियल केनाल खुली न सघिया। ईंदड़ 2 ॾींहं ताईं गुडो वटि पानी की सतह में 15,000 क्यूसेक ताईं वाधे जो इम्कान आहे। सखर विरासत के साॼे पासे खां निकिरंदड़ दादू केनाल के ईंदड़ 24 कलाकनि अंदर खोलण जा इम्कान। राइस केनाल के 21 मई ते खोलियो वेंदो। गुडो विरासत ते 77 सैकड़ो, कोटली विरासत ते 59 सैकड़ो ऐं सखर विरासत ते 37 सैकड़ो पानी खोड़ जी बरकरार आहे। इमरान खान चवंदो हो त ख़ुदकुशी कंदसि पर कर्ज़ न वठंदसि। क़ौमी असम्बली जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे मावियात जी वफ़ाक़ी वज़ीर शेर रहमान चयो आहे त PTI जी हुकूमत में मुल्की मसनूई कर्ज़ 53,000 अरब रुपयनि खां बि चढ़ी पियो। इमरान खान पाकिस्तान खे गैर मुल्की कर्ज़नि जे दुबण में फासाए छॾियो। इक़्तिदार में अची इमरान खान 2,000 अरब रुपयनि खां बि वधीक कर्ज़ वरितो। नाड़ी जी वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल मुल्की मईशत में जल्द तब्दीली की उम्मीद ज़ाहिर करे छॾी। ट्विटर ते जारी बयान में मुफ्ता इस्माइल चयो आहे त अप्रैल जो करंट अकाउंट खसारो 62 करोड़ 20 लख डॉलर रहियो ऐं अप्रैल जो खसारो 9 महीननि जे सरासरी खसारे जो अधु आहे, जेको इस्तेकाम लाइ सुठो इशारो आहे। IMF सां हाकारी ॻाल्हियूं जारी आहिनि। हू मुल्की मईशत में तमामु जल्द तब्दीली ॾिसी रहियो आहे। लाहौर हाई कोर्ट हमजा शहबाज की हलबरदारी खिलाफ दरख्वास्तों ॿुधण लाइ मंज़ूर करे वरितियूं। धुरियुनि खे नोटिस जारी। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही पारां दाख़िल दरख्वास्त में हमजा शहबाज खे ॿिनि खे धुर बणाए पियो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त हमजा शहबाज वॾे वसीअ चूंडण जे लाइ घुर्बल वोट हासिल न कया। डेप्टी स्पीकर हमजा शहबाज खे बिना कंहिं जवाब जे वॾे वसीअ जी चूंड में कामयाब करार ॾिनो। हमजा शहबाज खे वॾे वसीअ तौर कमु करण खां रोकियो वञे। अदालत धुरियुनि खे 25 मई ताईं नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन पारां PTI जे 25 बाग़ी मेंबरनि खिलाफ़ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन अॼु मंझंदि जो 3 वॻे फ़ैसिलो ॿुधाए सघे थो। इलेक्शन कमीशन 3 ॾींहनि में फ़ैसिलो करण जो पाबंद आहे। अॼु 1 महीनो मुकमल थी वेंदो। अंगारे ॾींहुं ॿुधण बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो हो। पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जे रूसी दौरे जो दिफ़ा कंदे चयो आहे त कंहिंखे बि पतो न हो त रूस ऐं यूक्रेन विच में तकरार शुरू थी वेंदो। इमरान खान जे रूसी दौरे जे पाकिस्तान खे सज़ा ॾियण नाइंसाफ़ी हूंदी। न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान चङी पार्लिमानी ऐं आइनी सियासत न पियो करे।